अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी ऐं जेकर मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकर मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं जुल्द टियों, परियुनि देवनि जादूगरनि ॾाइणियुनि ऐं नजूमियुनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श खान बलोच, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध, छापो 5 जनवरी 2014 ईस्वी। हिन ॻाल्हि जूं 4 रिवायतूं उतर मां ग़ुलाम रसूल जतोई तालके वार, ग़ुलाम कादिर तालको मीरो खान, अलहदाद चुगताई लाड़काणू ऐं सोज़ खानपुरी तालके मीरपुर माथे लेखा मिलियूं। कहाणी आहे सब्ज़ परी। ज़माने जो हिकिड़ो बादशाह हो जंहिंखे को बि औलाद कोन हो। औलाद जी सिक ऐं तख़्त जे वारिस लाइ हिन हिक ॿिए पुठियां 6 शादियूं कयूं, पर 6 ज़ालनि मां को बि औलाद न थियुसि। नेठि हिकिड़े ॾींहुं नाउमीद थी टिवाटे ते मंझी ऊंधी करे सुम्ही रहियो ऐं मालिक जे दर ॿाॾाइण लॻो। राति जा थोरी गुज़री त फ़क़ीरनि जो हिकिड़ो टोलो उतां अची लंघियो ऐं बादशाह खे लताड़ींदो हलियो वियो। वरी ॿियो टोलो आयो, उहो बि बादशाह खे लताड़ींदो हलियो वियो। थोरी देरि खां पोइ टियों टोलो आयो जो अची हिन वटि बीही रहियो। उन जे टोले मां हिकिड़े फ़क़ीर बादशाह खे चयो त उथी खड़ो थी। बादशाह चयसि त बाबा, जीअं तोखां अॻु ॿिया फ़क़ीर लंघे विया आहिनि तीअं तूं बि पंहिंजी वाट वठी हलियो वञ। उहो जवाबु ॿुधी फ़क़ीर वराणियो त न, ईअं हरगिज़ न थींदो। तूं ॾुखोयल थो ॾिसजीं, तुंहिंजो मतिलबु अलाह कंदो, पर असीं कंदासीं। तूं उथी ऐं हिते सुम्हण जो सबबु ॿुधाए। बादशाह फ़क़ीर जे दड़ दिलासे ते उथी वेठो ऐं औलाद न थियण जी सॼी हक़ीक़त फ़क़ीर खे ॿुधाए चयईं त 6 शादियूं कयूं अथमि त बि धणीअ जी का मेहर न थी आहे। फ़क़ीर बादशाह खे चयो त बसि एतिरी ॻाल्हि ते अहिड़ा हाल कया अथई। हाणे हीअं कर जो सुबुह जो सवेल अलाह जो नालो वठी गज़ कमान खणी वञी पंहिंजे बाग़ में क़िस्मत आज़माए। जे 6 अंबड़ियूं किरियूं त 6 धियूं ॼमंदई ऐं जे 6 अंब किरिया त पोइ 6 पुट ॼमंदई। वञ, उहा अथई असांजी दुआ। हाणे फ़क़ीरनि खे वाट ॾे त लंघी वञनि। बादशाह उथी खड़ो थियो ऐं फ़क़ीर पंहिंजी वाट वठी हलिया विया। बादशाह अची महलात बीड़ो थियो। ख़ैरनि सां सुबुह थियो। बादशाह उथी ख़ुदा जो नालो वठी गज़ कमान खणी क़िस्मत आज़माइण लाइ बाग़ ॾांहुं रवानो थियो। बाग़ में पहुचण सां हिन बिस्मिल्लाह करे तीर कशे वण में हयूं। कुदरत ख़ुदा जी, तीर लॻण सां 6 अंब अची हेठि किरिया। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। मेवा मेड़े महलात में अची राणियुनि खे खारायईं। आख़िर संदसि उमीदूं पूरियूं थियूं। धणीअ जे दर अर्ज़ु अघिजी वियो। थोरनि ई ॾींहंनि में 6 राणियुनि खे उमीद थी। ॾींहंनि पुॼाणा 6 खे पुट ॼावा। जेको शहज़ादो सभिनी खां पोइ ॼाओ सो सभिनी भाइरनि में ख़ूबसूरत हो। उन करे उनजो नालो लाल शहज़ादो रखियाऊं। शहज़ादा अॼु नंढा सुभाणे वॾा आख़िर अची जवान थिया। उते बादशाह खे संदन शादीअ जो ख़्यालु थियो। उन जे बादशाहीअ में उहो रवाजु हूंदो हो त शादीअ लाइ बादशाही ॿार गज़ कमान में विझी उछलाईंदा हुआ ऐं जन घरनि में उहे तीर किरंदा हुआ उतां उन्हनि जी शादी कराई वेंदी हुई। उन करे बादशाह बि शहर में पढ़ो गुमरायो त सुभाणे शाही रस्म मूजिबि शहज़ादा तीर उछलाईंदा। हर को जवान अची हाज़िर थिए। शाही होको हो ऐं वरी सालनि खां पोइ मस उहो तमाशो थिए थियो सो माण्हुनि जा भींभा लॻी विया। अमीर उमरा ग़रीब गुरबा अची हाज़िर थिया। थोरी देरि खां पोइ शाही हुकुम थियो ऐं शहज़ादा कमानू तीर खणी छिके वठी तीर उछलाया। शहज़ादनि कमानू तीर तैयार करे छिके वठी उछलाया। जन मां 5 तीर त वञी जुदा जुदा घरनि में किरिया। बाक़ी लाल शहज़ादे जो तीर वञी हिकिड़े बुंड में लॻो। सभु हैरान थी विया ऐं नौकर चाकर हिकदमि उहो खणण लाइ डोड़िया। उते वञी ॾिसनि त बुंड में हिकिड़ी भोलड़ी वेठी आहे। नौकरनि भोलड़ीअ खे हाणे बादशाह वटि हाज़िर कयो। लाल शहज़ादे उन खे क़िस्मत जो लेखो सम्झी भोलड़ीअ सां शादी कई। ॿिया शहज़ादा त पंहिंजे राणियुनि सां ख़ुशि गुज़ारण लॻा, पर लाल शहज़ादो भोलड़ीअ सां परिणजण करे सदाईं ग़मगीन रहणु लॻो। भला छा लॻे भोलड़ी, छा लॻे इंसानु, वीचारो सॼो ॾींहुं महल खां ॿाहिरि यारनि दोस्तनि सां पियो दिलि विंदराईंदो हो ऐं राति जो अची पंहिंजो मुंहुं वठी सुम्ही रहंदो हो। हिकिड़े ॾींहुं बादशाह खे ख़्यालु थियो त ख़बर वठां त कहिड़े शहज़ादे खे सुघड़ राणी मिली आहे ऐं कंहिंजो घरु सुठो थो हले। उहो ख़्यालु करे हिन सभिनी शहज़ादनि खे पाण वटि घुरायो
चयो त केतिरनि ॾींहंनि खां दिलि अथमि त अव्हां सां गॾिजी मानी खां, तंहिं करे सुभाणे तव्हीं सभु पंहिंजे पंहिंजे घरां मानी तयारु कराए खणी अचिजो। सभई शहज़ादा बादशाह सां हाउकार करे पंहिंजे घरनि ॾांहुं मोटिया ऐं अची पंहिंजे राणियुनि सां हक़ीक़त कयाऊं। लाल शहज़ादे पीउ वटि त हाउकार कई, पर हाणे अची ॻणतियुनि वरायसि त आउं कीअं ई किथां मानी तयारु कराए अबे वटि खणी वञा। संदसि बानीअ जॾहिं खेसि मलूल ॾिठो तॾहिं खांसि पुछियईं त शहज़ादा अव्हांखे कहिड़ी ॻणती आहे? लाल शहज़ादे चयुसि त सुभाणे बादशाह सलामत असां सभिनी भाइरनि जी मानी खाईंदो। ॿियनि जूं त ज़ालूं मौजूदु आहिनि जे आलीशान मानी तयारु करे ॾींदियूं, पर मुंहिंजो केरु आहे जंहिंखां अहिड़ो बंदोबस्तु थिए। तूं बि त अहिड़ो सुठो रधे कान ॼाणी जो बाबे साईंअ जे खाइण लाइक़ु हुजे। बानीअ लाल शहज़ादे खे दिलासो ॾिनो ऐं चयाईंसि त शहज़ादा अव्हीं दिलि न लाहियो, ख़ुदा मिड़ई चङी कंदो। ख़ैरु जॾहिं हव मोटरियो तॾहिं बानी अची भोरड़ीअ खे सारी हक़ीक़त ॿुधाई, छो त दरअसल उहा भोरड़ीअ जे वेस में हिकिड़ी परी हुई जंहिंखे बानीअ हिकु दफ़ो ॾिसी वरितो। बानीअ भोरड़ीअ खे शहज़ादे वारी सॼी हक़ीक़त करे ॿुधाई, जंहिं बानीअ खे चयो त शहज़ादे खे दिलासो ॾे ऐं तूं वञी बुंड जे भरिसां बीही चओ त ओभर वारीअ कुंड में रखियल ताम ॾियो। बानीअ यकदमि हुकुम जी पैरवी कई ऐं बुंड वटां जेको ताम मिलियो सो खणी आणे शहज़ादे खे ॾिनई, जंहिं उहो खाधो खणी वञी बादशाह जे अॻियां हाज़िर कयो। बादशाह ॿियनि शहज़ादनि जे आंदल तामनि मां थोरो थोरो खाईंदो। जॾहिं लाल शहज़ादे जे घरां आयल ढाकुअ जो ढकु लाथो तॾहिं सॼी मजलिस ताम जे हुगाह सां वासिजी वई। ताम जी ख़ुशबू वञी बादशाह जे पेट में बुख जा चक विधा। बसि अखियूं ॿूटे जुंबी वियो। मुड़ुसु खाईंदो बि वञे ऐं साराह बि कंदो वञे। चए उमिरि निबिरी वई पर अहिड़ो खाधो न खाधमि, मतिलबु त साराह मां ढापे ई न पियो। घड़ी खन में सॼो ढाकू सफ़ा करे ॿियनि शहज़ादनि ॾांहुं ॾिसी खिली चयाईं त अबा असांजी नंढी नूंहुं तव्हांजी ज़ालुनि खां गोई खणी वई। उहो ॿुधी पहिरीं त लाल शहज़ादो ॾाढो ख़ुशि थियो, पर पोइ जंहिं महिल उहा यादगिरी पियसि त संदसि घर में भोली आहे तॾहिं सॼी ख़ुशी ख़ाक थी वियसि ऐं दिलि में चवणु लॻो त अलाए जे बानीअ किथां ताम आंदो आहे, मूं वारी भोरड़ीअ में अहिड़ी साञा किथां आई। वक़्तु गुज़रंदो रहियो। हिकिड़े ॾींहुं वरी बि बादशाह शहज़ादनि खे घुराए चयो त सुभाणे हर को शहज़ादो पंहिंजे घरां हिकु हिकु रुमाल भराए खणी अचे। सभिनी अची वरी बि पंहिंजे ज़ालुनि सां हक़ीक़त कई, पर लाल शहज़ादो वरी बि अची फ़िक्र में पियो त हाणे भोरड़ी कीअं भर्त भरींदी। सो वीचारो वरी बि वेॻाणो थी वेही रहियो। बानीअ जॾहिं शहज़ादे खे ग़मगीन ॾिठो तॾहिं खांसि ॻणतीअ जो सबबु पुछणु लॻी। लाल शहज़ादे चयुसि त अॻे त उहो मानीअ जो सुवालु, पर हाणे आहे रुमाल भरजण जो सुवालु। हाणे ॿुधाए त भला मुंहिंजी ज़ाल भोरड़ी सा कीअं रुमाल भरींदी। बानीअ वरी बि शहज़ादे खे दिलदारी ॾेई सिधो भोरड़ीअ वटि आई ऐं रुमाल वारी ॻाल्हि करे ॿुधायईंसि। भोरड़ीअ हिन खे वरी बि उन बुंड ॾांहुं मोकिलियो त बुंड खां वञी रुमाल घुर। बानी वरी बि बुंड वटि वई ऐं खेसि उतां घुरबल रुमाल मिली वियो, जो हाणे लाल शहज़ादे खे ॾिनई। तंहिं वरी उहो रुमाल हाणे बादशाह खे ॾिनो। ॿियनि शहज़ादनि बि पंहिंजा पंहिंजा भरायल रुमाल हाणे बादशाह जे अॻियां हाज़िर कया, पर सभिनी खां लाल शहज़ादे जो आंदल रुमाल न रुगो बादशाह खे पसंदि आयो, पर अमीर वज़ीर बि उन ई रुमाल जी वाखाण करणु लॻा। एतिरी वाखाण ते बि लाल शहज़ादे खे का ख़ुशी कान थी ऐं अहिड़ो ई ग़मगीन थी वापसि पंहिंजे महलात में पहुतो। थोरनि ॾींहंनि गुज़रण बाद लाल शहज़ादो वरी बि अची वॾे मुंझारे में पियो, छो त हिन दफ़े बादशाह सभिनी शहज़ादनि खे घुराए चयो त सुभाणे आउं पंहिंजे नुंहंनि खे ॾिसणु ईंदुसि ऐं अव्हांजा घर बि अची घुमंदुसि। ॿियनि खे त को फ़िक्र ई कोन हो, पर लाल शहज़ादो दिलि में सोचणु लॻो त हाणे कहिड़ी मुंहं सां बादशाह खे पंहिंजी ज़ाल ॾेखारींदुसि। उन ई फ़िक्र में वेठो त बानीअ वरी बि अची परेशानीअ जो कारण पुछियुसि। हिन खे सॼो किसो करे ॿुधायो। बानीअ वरी बि खेसि दिलदारी ॾिनी त भले बादशाह अव्हांजो घर ऐं ज़ाल ॾिसे, जे ज़ाल भोरड़ी आहे त छा थियो, आउं घर खे अहिड़ो त सिंगारींदसि जो बादशाह ॾिसी ख़ुशि थींदो। ईअं चई बानी वरी भोरड़ीअ वटि आई ऐं खेसि सारी ॻाल्हि ॿुधायईं, जंहिं चयसि त दिलि जाए कर सभु कुझु ठीकु थी वेंदो। ॿिए ॾींहुं बादशाह पंहिंजा अमीर वज़ीर वठी
पंहिंजे नुहरुनि ऐं संदनि घर ॾिसण लाइ अची निकितो। सभिनी शहज़ादनि जूं ज़ालूं हार सिंगार करे अतर अंबर मले तेल मुसाग मले पंहिंजे सहुरे जी आज्ञा लाइ तयारु थी वेठियूं। भोड़ीअ बि छा कयो जो पंहिंजे पोश वारी खल लाहे वेंझी सिंजी सिंगार करे महिलात में हिकु अहिड़ी कोठीअ में वञी वेठी जिते ऊंदहि घणी हुई, पर उहा अहिड़ी त हसीन हुई जो कोठीअ में ॼण त का बती पे ॿरी। बादशाह बि घुमंदो घुमंदो ॿियनि शहज़ादनि जे ज़ालुनि वटां थी अची लाल शहज़ादे जे घर पहुतो। जॾहिं हलंदे हलंदे परीअ वारी कोठीअ वटि पहुतो त हिन जी नज़र वञी परीअ ते पई। बादशाह परीअ खे ॾिसण सां बेहोश थी किरी पियो। यकदमि बानी ऐं परीअ अची खेसि उथारियो ऐं गुलाब छिटकारे खेसि होश में आंदो। होश में अचण बाद हिन सभिनी अमीरनि वज़ीरनि सां लाल शहज़ादे जी ज़ाल जी ॾाढी वाखाण कई ऐं ख़ुशि थी वापसि मोटियो। लाल शहज़ादे जॾहिं पंहिंजे घर में अहिड़ी सुहिणी ज़ाल ॾिठी ऐं पंहिंजे पीउ खां हुन जी तारीफ़ ॿुधी तॾहिं वाइड़ो थी वियो ऐं वधी अची बानीअ खां उन राज़ जी हक़ीक़त पुछाईं। जंहिं चयसि त शहज़ादा हींअर वक़्तु कोन्हे, बाक़ी सुभाणे तव्हांखे ॿुधाईंदुसि। आख़िर राति गुज़री सुबुह थियो ऐं लाल शहज़ादो जंहिंखे सॼी राति उणितुण लॻी पई हुई सो सवेल ई बानीअ वटि आयो ऐं चयाईंसि त हाणे जल्दी ॿुधाए त कहिड़ो इसरार आहे। बानीअ अर्ज़ु कयो त शहज़ादा तव्हांजी ज़ाल हक़ीक़त में भोलड़ी न पर हिकु परी आहे। परीअ जो ॿुधी लाल शहज़ादो ॾाढो ख़ुशि थियो ऐं बानीअ खां सलाह पुछाईं त अहिड़ी का अटकल ॿुधाए जो हीअ वरी लाथल खल न पाए। बानीअ चयो त शहज़ादा जंहिं वक़्तु हूअ विंझंदी आहे उन वक़्तु खल लाहे परी परे रखंदी आहे। अवी किथे लिकी वियो ऐं वझु ॾिसी उहा खणी बाहि में विझिजो, पोइ न खल हूंदी ऐं न वरी पहिरींदी। उहा सलाह लाल शहज़ादे खे वणी तंहिं छा कयो जो ॿिए ॾींहुं जॾहिं भोलड़ी खल लाहे परे रखी विंझण लॻी तॾहिं शहज़ादे मौक़ियो ॾिसी उहा खल खणी बाहि में उछलाई। खल अञा थोरी सड़ी त उन परीअ भरियल दिलो खणी यकदमि उन जे मथां विधो ऐं लाल शहज़ादे खे चयाईं त ए शहज़ादा तो मुंहिंजा पर साड़िया आहिनि, तोखे ईअं करणु न घुरिबो हो, पर हाणे जेको थियो सो थियो, बाक़ी मां वञा थी। मुंहिंजो नालो सब्ज़ परी आहे, मां चीन विलायत जी वेठल आहियां। जेकॾहिं मूंखे हथु करिणो हुजई त हाणे उते अची ॻोल्हे लहिजांइ। ईअं चई हिन वठी भड़को खाधो ऐं उॾामी हली वई। लाल शहज़ादे वीचारे जा ताक कई लॻी विया। पोइ परी ॾिसंदे ॾिसंदे नज़रुनि खां ग़ाइबु थी वई। सॼी राति आंध मांध में गुज़ारे ॿिए ॾींहुं लाल शहज़ादो हिकु भलो घोड़ो तयारु करे नाणे सां खुर्ज़ी न भरे सब्ज़ परीअ जे ॻोल्हा में रवानो थियो। मंज़िलूं कंदे कंदे आख़िर हिकिड़े हंधि संदसि घोड़ो बिना थकिजी पियो ऐं लाचार लही पियो। घोड़े खे उते झंग में छॾे नाणे सां भरियल खुर्ज़ीन बि उते लिकाए पाण वरी बि पंधु काहे पियो ऐं हलंदे हलंदे अची हिकिड़े सुञे बाग़ में पहुतो। उते ॾिसे त हिकु देव सुतो पियो आहे जंहिंखे गोॾनि ताईं ड्रभ ॼमी विया आहिनि। लाल शहज़ादे खूह ते अची ॿोको खणी बाग़ खे पाणी ॾियणु लॻो। पाणी ॾींदे ॾींदे हिन खे उते 6 महीना गुज़री विया। आख़िर बाग़ बि साओ थियो ऐं देव बि 6 महीननि जी निंड करे उथियो। लाल शहज़ादो मामा मामा करे वञी देव जे पेरनि ते किरियो। देव चयसि त ए आदमज़ाद जेकॾहिं मामा न चई हा त सरियां जेॾा दाणा करे छॾियई हा, पर हाणे जेकी घोड़ू अथई सो घुर। तॾहिं लाल शहज़ादे चयसि त मामा ख़ुदा जो ॾिनो ॿियो सभु कुझु अथमि, बाक़ी मूंखे चीन विलायत में सब्ज़ परीअ वटि वञिणो आहे, को ॾसु पंधु ॾे। देव चयसि त पंहिंजे साह खां खुटो थियो आहीं छा, जो देवनि ऐं परियुनि जे मुल्क में थो वञी, हू जिते ॾिसंदई उते खाई खपाए छॾींदई। लाल शहज़ादो मिनत करणु लॻुसि त मामा उहा खुटी मुंहिंजी क़िस्मत, तव्हीं महिरबानी करे को ॾसु पतो ॾियो। तॾहिं देव चयसि त पुट असीं अञा ॿार हुआसीं तॾहिं सब्ज़ परी हितां उॾामंदी विंदे ॾिठी हुयमि, वरी न ॾिठी अथमि, न को संदसि पतो अथमि, बाक़ी अॻिते मुंहिंजो भाउ वेठो अथई, शायदि उन खां को ॾसु पतो मिलई। लाल शहज़ादे मोकिलाइण वक़्तु देव खां घुर कई त मामा का सूखड़ी पाखड़ी ॾियमि। तॾहिं देव खेसि हिकु उॾंद खटोली ॾिनी ऐं चयाईंसि त हिन खे जिते चवंदे उते पहुचाईंदई। लाल शहज़ादो उॾंद खटोली वठी ॿाहिरि निकितो ऐं उन ते वेही चयाईंसि त उॾाम उॾंद खटोली जिते मुंहिंजो ॿियो मामो। उॾंद खटोली उॾाणी ऐं खन पल में लाल शहज़ादे खे अची ॿिए देव वटि पहुचायईं। लाल शहज़ादो ॾिसे त हीउ बि अॻिए देव वांगुरु सुतो पियो आहे ऐं उनजो बाग़ बि वीरान लॻो पियो आहे। हिन उनखे बि यकदमि पाणी ॾियणु शुरू कयो।
जॾहिं बाग़ साओ थियो त देव बि 6 महीननि जी निंड करे उथियो। लाल शहज़ादो हिन खे बि मामा मामा करे अची पेरे पियो। हिन आधार ॾेई अचण जो मतिलबु पुछियो। लाल शहज़ादे समूरी हक़ीक़त बयानु करे ॿुधायसि। तॾहिं देव चयसि त बाबा घणो वक़्तु अॻे सब्ज़ परीअ खे हितां लंघंदे ॾिठो हुअमि, वरी को बि पतो न आहे त केॾांहुं वई। बाक़ी मुंहिंजो वॾो भाउ अॻियां मिलंदुई, शायदि उहो को ॾस पतो ॾिए। ख़ैरु लाल शहज़ादे उन खां बि मोकिलाइण वक़्तु सूखड़ी घुरी, जंहिं हिकु ॾंडो ॾिनुसि ऐं चयाईंसि त हीउ पकड़ ॾंडा पकड़ सेली ऐं चयाईंसि त पकड़ ॾंडा पकड़ सेली अथई। हिन खे जंहिं ते हुकुम ॾींदे उनखे ई पकड़े ॾाढी मार ॾींदो ऐं जेसीं ताईं वरी तूं न झलींदेसि तेसीं ॾंडे जो सटको पियो पवंदो। लाल शहज़ादो पकड़ ॾंडा पकड़ सेली खणी ॿाहिरि निकितो ऐं उनद खटोलीअ ते चढ़ी उनखे चयाईं त उॾामड़ी खटोली जिते मुंहिंजो टियों मामो। उॾंद खटोली यकदमि वठी उॾामण लॻी ऐं थोरे ई वक़्त में लाल शहज़ादे खे आणे 3 देव वटि पहुचायईं ऐं ॾिसे खणी त हिन देव जो बि उहो ई हाल, उहा ई निंड जी हालति ऐं अहिड़ो ई उजड़ियल बाग़। लाल शहज़ादे हिन बाग़ खे बि पाणी ॾियणु शुरू कयो ऐं थोरे अरसे में बाग़ बि साओ थी वियो त देव बि निंड मां सुजाॻ थियो। लाल शहज़ादे हिन खे बि पंहिंजो मतिलबु ॿुधायो ऐं ॾस पंधु पुछियो। तॾहिं देव चयसि त हितां ओभर तरफ़ कन महीननि जो पंधु कबो त हिकिड़ो खूह ईंदो जंहिंखे लोहे कोट ॾिनल आहे। उते सब्ज़ परीअ जूं साहेड़ियूं ऐं ॿानियूं रोज़ु पाणी भरण ईंदियूं आहिनि ऐं उहो पाणी गाॾियुनि ते खणी वापसि वेंदियूं आहिनि। तूं जॾहिं उते पहुची तॾहिं लिकी कंहिं गाॾीअ में लड़की पइज, पोइ पाण ई वञी सब्ज़ परीअ वटि पहुचंदे। पर हीअ टोपी वठि, जेकॾहिं हीअ मथे में पाईंदे त तूं सभिनी खे ॾिसंदे पर तोखे कोई कोन ॾिसंदो। लाल शहज़ादे देव खां मोकिलाए ॿाहिरि अची टोपी मथे में पाती ऐं उॾंद खटोलीअ ते उॾामी अची उन लोहे कोट वारे खूह वटि लथो। उॾंद खटोलीअ खे हिकु हंधि लिकाए पाण बि लिकी वेही रहियो। थोरी देरि खां पोइ केतिरियूं ई परियूं गाॾियूं काए आयूं ऐं जॾहिं पाणी भरे वापसि वञणु लॻियूं तॾहिं लाल शहज़ादो बि देव जे ॾिनल टोपी पाए हिकिड़ी गाॾीअ जे दुरीअ ते चढ़ी हिननि सां गॾिजी हलियो। सॼी वाट ही परियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदो हलियो ऐं हिननि खे चङीअ तरह जाचींदो रहियो, मगर हिन खे कंहिं बि कोन थे ॾिठो। जॾहिं सभु अची सब्ज़ परीअ जे शहर में रसिया तॾहिं लाल शहज़ादे उन्हनि परियुनि जी पुठि वरिती ऐं सब्ज़ परीअ जे महलात में पहुतो। हू पंहिंजी राणीअ खे मिलण लाइ बेताब हो, सो उन जी तलाश करणु लॻो। अङण में हिन अची ॾिठो त सब्ज़ परीअ जी माउ नौकरनि खे पई चवे त ही पाणी हिते रखो, सब्ज़ परी त कुझु खाए पीए बि कान थी, आउं वञा थी उन जी जांच करणु। उहो ॿुधी लाल शहज़ादे बि उन जी पुठि वरिती ऐं अची ॾिसे त हिकिड़ी कोठीअ में सब्ज़ परी ऊंधे मुंहुं पई आहे ऐं अहिड़ो त ॻरी वई आहे जो चुरी बि नथी सघे। माणस वटि पहुची चयो त धीअ उथी कुझु खा पीउ, छो थी पंहिंजी उमिरि ॻारीं, तुंहिंजो लाल शहज़ादो हिते कीअं ईंदो। सब्ज़ परीअ जवाबु ॾिनुसि त मां मुंहिंजी शादी लाल शहज़ादे सां थियल आहे, जेसीं ताईं हू हिते न ईंदो तेसीं ताईं मुंहिंजी उहा ई हालति रहंदी। माणस हिन खे घणो ई सम्झायो पर हिन न मञियो। नेठि उहा मायूस थी हली वई ऐं सब्ज़ परी अची रोअण में छुटकी। लाल शहज़ादे बि अॻिते वधी पासो वठी अची संदसि भरिसां वेठो ऐं सब्ज़ परीअ खे सॾु करे टोपी मथे मां लाहे हिन खे पंहिंजी शकिल ॾेखारियईं। सब्ज़ परी लाल शहज़ादे खे पाण वटि ॾिसी ख़ुशीअ मां उछल ॾेई हिन खे खणी भाकुर पातो। हिन जे ॻाल्हाइण ते माणस यकदमि डोड़ंदी आई, पर लाल शहज़ादे यकदमि टोपी मथे में विझी छॾी, जंहिं करे उहो कंहिंखे बि ॾिसण में न आयो। सब्ज़ परीअ खे ख़ुशि ॾिसी माणस चयसि त कहिड़ो सबबु आहे जो ओचितो ॾाढो ख़ुशि पई नज़र अची, लाल शहज़ादो आयो आहे छा? सब्ज़ परीअ चयसि त हू वीचारो हिते कीअं अची सघंदो, बाक़ी हाणे मूं हिन खे विसारण जो फ़ैसिलो कयो आहे, हाणे मूंखे कुझु आणे ॾे त खां। पर माणस खे हिन ओचिती तब्दीलीअ ते शक पइजी वियो, सो वरी धीअ खे चयाईं त धीअ तो ज़रूरु लाल शहज़ादे खे ॾिठो आहे तॾहिं ख़ुशि थी आहीं। मूंखे हज़रत सुलेमान जो कसम आहे तुंहिंजे लाल शहज़ादे खे कुझु बि न कंदसि, जेका ॻाल्हि हुजे सा चई ॾे।
माउ जी कसम खणण ते सब्ज़ परी लाल शहज़ादे खे चयो त मुंहिंजा मिठा लाल अम्मा खे पाण ॾेखार। तॾहिं लाल शहज़ादे टोपी लाथी। सब्ज़ परीअ जी माउ हिन ख़ूबसूरत आदमज़ाद खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थी। हिननि ॿिन्हिनि लाइ मानी घुराए खेनि खाराए ड्रऊ करायो। पोइ पाण वञी पंहिंजे मुड़ुस सब्ज़ परीअ जे पीउ सां ॻाल्हि कयईं, जो पिणु लाल शहज़ादे सां मिली ॾाढो ख़ुशि थियो। कुझु ॾींहं ख़ैर ख़ुशीअ जा गुज़रिया त हिकु ॾींहुं सब्ज़ परीअ जे पीउ वटि 4 देव आया, जिन खे हिन सब्ज़ परीअ जे संग ॾियण जो वाइदो कयो। उन्हनि अची संग घुरियो। सब्ज़ परीअ जी माउ पीउ अची लाल शहज़ादे सां ॻाल्हि कई, जंहिंखे दिलासो ॾिनो त तव्हीं को बि फ़िक्र न करियो, आउं अकेलो सभिनी सां विढ़ंदुसि ऐं खेनि मारे मञाईंदुसि। उन ॾंढ मिलण ते सब्ज़ परीअ जे पीउ उन्हनि देवनि खे साफ़ जवाबु ॾेई छॾियो। देवनि खे तो जवाबु मिलियो से कावड़ जी विढ़ण लाइ तयारु थी अची मैदान ते बीठा। चए कहिड़ो पहलवान देव आहे जो असां सां मुक़ाबिलो कंदो। लाल शहज़ादो बि टोपी पाए अची मैदान ते बीठो ऐं पकड़ डंडा पकड़ सहेली खे हुकुम कयईं त वठि हिननि देवनि खे, न छॾ हिननि खे मां न छॾ हिननि मां कंहिं हिकिड़ो, हिननि मां को हिकिड़ो। पोइ त अची देवनि में कुटको पियो। देव ही ओचिता डंडा खाई मथा कुटाए वठी भॻा ऐं वरी पोइ ते बि न निहारियाऊं। बसि पोइ त ख़ुशियूं थी वियूं, भेर ते ॾोको लॻी वियो। लाल शहज़ादो ऐं सब्ज़ परी हेकर वरी बि ख़ुशि गुज़ारण लॻा। गचुड़ी हंडाइण खां पोइ लाल शहज़ादे आख़िर ॻोठ वञण जो ख़्यालु कयो ऐं सब्ज़ परी ऐं उन जी माउ पीउ खे समूरी ॻाल्हि ॿुधाए खां मोकल घुरी, जन हिन खे ख़ुशीअ सां मोकल ॾिनी। हलण वक़्तु सब्ज़ परीअ हिन खे हिकु सिंग ऐं वारनि जो वांगुड़ो ॾिनो ऐं चयाईंसि त जॾहिं तोखे मुंहिंजी सिक लॻे तॾहिं हिन वारनि जे वांगुड़े खे तउ ॾींदे ऐं हिन सिंग खे फूक ॾींदे त आउं अची तो वटि हाज़िर थींदसि। लाल शहज़ादो मोकिलाए जॾहिं हलणु लॻो त परियुनि हिन खे आणे खूह वटि छॾियो, जितां हिननि जी सरहद हुई। उतां उॾंद खटोलीअ ते चढ़ी अची 3 देव वटि पहुतो। हाल अहिवाल ॾिनई वरिताईं त देव हाल अहिवाल ॾिनई वरिताईं त देव ढोंग करे चयसि त उहो निसोरो कूड़ आहे। परियूं थियूं संग ते अचनि, तूं माठि करे उहो वांगुड़ो ऐं सिंग मूंखे ॾेई वञ। जॾहिं लाल शहज़ादे ॾियण खां इनकार कयो त देव चिकावड़ियो ऐं चयाईं त नथो ॾीं त आहार जेॾा दाणा करे छॾींदोसि। लाल शहज़ादे यकदमि पकड़ डंडा पकड़ सहेली खे हुकुम कयो, जंहिं अची देव ते डंडनि जो कटको वधियो। तॾहिं देव वठी रड़ियूं कयूं, चए मूं बसि कई, अचे ही देगिड़ो बि वठि, जंहिंखे जॾहिं बि जहिड़ो ताम चवंदे त तोखे तयारु थी मिलंदो, रुगो मुंहिंजी जिंदु छॾ। तॾहिं लाल शहज़ादे देगिड़ो वठी डंडे खे बसि करण जो हुकुम ॾिनो। तॾहिं वरी वीचारे देव तां मोचड़ा लथा। हाणे लाल शहज़ादे दिलि में ख़्यालु कयो त जे ॿियनि देवनि वटि वेंदुसि त उहे बि अहिड़ी लालच कंदा। सो उॾंद खटोलीअ ते चढ़ी सिधो अची उते पहुतो जिते संदसि घोड़ो पिए चरियो। खुर्जीन नाणे जी हथु कयईं, पोइ देगिड़े खे ताम तयार जो हुकुम ॾिनई, जंहिं यकदमि 70 अशी तयारु करे ॾिनसि। पोइ वांगुड़े खे तउ ॾिनई ऐं सिंग फूकियईं त सब्ज़ परी 70 सहेलियुनि सां अची हाज़िर थी ऐं लाल शहज़ादे खे झंग में ॾिसी सब्ज़ परीअ पुछियुसि त तूं छो अञा ॻोठ न पहुतो आहीं। तॾहिं लाल शहज़ादे जवाबु ॾिनुसि त ही ताम तयारु करायमि मगर अकेलो खाइण ते दिलि न लॻी, उन करे तोखे घुरायमि। हाणे वेह त खाऊं। पोइ त सभिनी गॾिजी ताम खाधो ऐं सब्ज़ परी वरी बि मोकिलाए सहेलियुनि समेत रवानी थी वई ऐं लाल शहज़ादो बि सभु सामान पाण सां खणी घोड़े ते सवार थी अची ख़ैर जो पंहिंजे ॻोठ पहुतो। पीउ ऐं भाइरनि सां मिली ॾाढो ख़ुशि थियो ऐं समूरी हक़ीक़त खेनि ॿुधायईं। ॿिए ॾींहुं हिन महल खे सींगारे तयारु कयो ऐं पोइ सब्ज़ परीअ खे घुराइण लाइ वारनि जे वंगुड़े खे तउ ॾेई वरी सिंग खे फूक ॾिनी त सब्ज़ परी 70 सहेलियुनि सां अची पहुती। सभई पाण में मिली ॾाढा ख़ुशि थिया ऐं हमेशह लाइ गॾु रहण लॻा।